नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल आले इमरान आयत नंबर 1 खां वठी 9 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम। अलिफ लाम मीम हरूफ़े मुक़त्तिआत यानी अलग अलग करे पढ़ण वारा लफ्ज़ जिन जी मानी अल्लाह ताला खां सवा कंहिंखे बि नाहे ख़बर। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुआ, अल्लाह न आहे को इलाह यानी को ॿियो माबूद पर सिर्फ़ु उहो ई, अल्लाह खां सवा को बि माबूद न आहे। अल हय्युल क़य्यूम हमेशा ज़िंदा रहण वारो ऐं क़ाइम रखण वारो। नज़्ज़ल अलैकल किताब हुन नाज़िल कई तव्हांजे मथां नबी पाक खे फ़रमाए पियो वञे किताब यानी क़ुरान मजीद बिल हक़ हक़ सां मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि तस्दीक़ करण वारी आहे उन्हनि जी हुयूं जेके इन जे पहिरीं उन खां पहिरीं। व अंज़लत तौरात ऐं हुन नाज़िल कयो तौरात खे वल इंजील ऐं इंजील खे। तौरात हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां ऐं इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मथां। में क़बुल इन खां पहिरीं यानी क़ुरान खां पहिरीं हुदन लिन्नासी हिदायत जेके माण्हुनि जे लाइ। व अंज़लल फ़ुरक़ान ऐं हुन ई नाज़िल कयो फ़ुरक़ान यानी हक़ ऐं बातिल यानी सच ऐं कूड़ जे विच में फ़र्क़ु करण वारी। इन्नल्लज़ीन बेशक उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़र कयो बि आयातिल्लाही आयात सां अल्लाह जी आयात सां लहुम उन्हनि जे लाइ है अज़ाबुन शदीद अज़ाब सख़्त तरीन। वल्लाहु ऐं अल्लाह अज़ीज़ुन ख़ूब ग़ालिब आहे ज़ुन्तिक़ाम बदिलो वठण वारो। इन्नल्लाह बेशक अल्लाह ला यख़्फ़ा नथो अल्लाह खां लिकी सघे अलैहि उन जे मथां यानी का बि मख़फ़ी न रहंदी शइ उन ते यानी अल्लाह ते शयुन कुझु बि फ़िल अर्दी ज़मीन में वला फ़िस समाई या आसमान में यानी बेशक अल्लाह खां न लिकी सघंदी या न आहे ख़ुफ़िया अल्लाह खां का बि शइ जेका ज़मीन ऐं आसमान में आहे। हुवल्लज़ी उहो ई आहे जेको युसव्विरुकुम सूरतूं ठाहे थो तव्हांजी फ़िल अरहाम पेटनि में तव्हांजी माउनि जे कैफ़ यशाउ जीअं हू चाहे थो यानी अल्लाह ताला जेको पैदा करण वारो आहे उहो ई आहे जेको तव्हांजी शिकिलुनि खे जहिड़ी तरह अल्लाह ताला चाहे ठाहे थो पेटनि में तव्हांजी माउनि खे जीअं हू चाहे। ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम न आहे को माबूद पर उहो ई आहे तमामु ग़ालिब आहे निहायत हिकमत वारो आहे। हुवल्लज़ी उहो ई आहे जंहिं अंज़ल अलैक नाज़िल कई तव्हांजे मथां अल किताब किताब यानी क़ुरान मिन्हु जंहिंमें आहिनि आयातुम मुहकमातुन आयात वाज़े जिन जी माना बिल्कुलु क्लियर आहे। हुन उम्मुल किताब उहे ई आहिनि असल किताब में जेके यानी असल अहकाम उहे ई आहिनि जिन जी माना बिल्कुलु क्लियर ऐं वाज़े आहे। व उख़रु मुतशाबिहात ऐं ॿियूं जेके आहिनि से मुतशाबिहात आहिनि यानी जिन जी माना वाज़े न आहे। फ़अम्मल्लज़ीन फ़ी क़ुलूबिहिम पोइ रहिया उहे माण्हू जिन जे दिलनि में आहे ज़यग़ुन कुझु टेढ़ कुझु ॾिंगाई फ़यतबिऊन पोइ उहे पोयां लॻनि था मा तशाबह मिन्हु जेके उन में मुतशाबिहत आहिनि उहे पोइ उन्हनि जे पोयां लॻियो पवनि जिन जे दिलि में थोरी सी टेढ़ आहे। मिन्हु बितिग़ाअल फ़ितनती तलाश करण लाइ उन्हनि में फ़ितनो फ़साद वब्तिग़ाअ तावीलिही ऐं हू तलाश कनि था उन्हनि जा मतिलबु पंहिंजी तरफ़ां अहिड़ियूं आयतूं आहिनि जिन जूं ॿ टे मानाऊं थी सघनि थियूं पर अल्लाह खां सवाइ उन्हनि जी असल माना कंहिंखे बि नाहे ख़बर। त जिन माण्हुनि जे दिलि में थोरी बि टेढ़ आहे त उहे उन्हनि ई आयतुनि जे पोयां लॻंदा आहिनि ऐं पंहिंजी तरफ़ां उन्हनि जूं मानाऊं पिया कंदा आहिनि। वमा यालमू ऐं नथो ॼाणे उन्हनि जी तावील हू असल माना इल्ला पर इल्लल्लाह पर अल्लाह ताला ई ॼाणे थो उनखे।
वर्रासिखून ऐं उहे जेके पुख़्ता आहिनि फ़िल इल्मी इल्म में यक़ूलून उहे छा था चवनि उहे चवनि था आमन्ना असां ईमान आंदो बिही इन्हनि ते कुल्लु मिन इंदी रब्बिना सभु असांजे रब वटां आहिनि पालणहार जे वटां आहिनि वमा ऐं न यज़क्करू नसीहत पकड़िन था इला पर उलिल अलबाब उहे जेके अक़ल वारा आहिनि। रब्बना ए असांजा पालणहार ला न तुज़िक़ टेढ़पन पैदा कजां या हटाइजां क़ुलूबना फेरजां क़ुलूबना दिलनि खे असांजे बाद पोइ जॾहिं हदैतना तूं असांखे हिदायत ॾेई चुकी त उनखां पोइ असांजे दिलि में टेढ़पन न विझजां। वहबलना ऐं अता कर असां लाइ मिन लदुनक पंहिंजी पाण वटां रहमतन रहमत इनक बेशक तूं तल वहाब तूं ही सभिनि खां वधीक अता करण वारो आहीं। रब्बना ए असांजा पालणहार इनक बेशक तूं जामिउन नास जमा करण वारो आहीं सभिनि माण्हुनि खे इंसाननि खे लियोमिन ला रेब फ़ी उन ॾींहुं जंहिंजे अचण में को बि शक न आहे इन अल्लाह बेशक अल्लाह ला युख़्लिफ़ुल मिआद अल्लाह ताला पंहिंजे वादे बेशक अल्लाह न ख़िलाफ़ कंदो पंहिंजे वादे जे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।